इहो ई अमरा हो। हाँ वरियाम, ही उहो ई शैतान शख्स इंसान अथई जेको पंहिंजीअ ते अचे न त मुल्क कुहाए छॾे मुल्क। भाग भला हुयसि जो अॻ में ई निकिरी वियो। मारण जो इरादो खणी आयो आई छा जो हुनजे भागनि जो थो चई? इन करे तो चवां जेसी ताईं इहो पोड़ो मञे ना तेसी ताईं हिन पूरे जंग में रुलायूं सा। अकबर बहिराणी ॻाल्हियूं न कर, ॿ पैसा अॻियां उछलीस पर ॾिस त कीअं नथो मञे। पोइ हाणे छा सलाह अथव? उहा कचे तरफ़ हली था वेही उनजो इंतज़ार कयूं। जीअं हू वापसि आयो न त केले हली खणी था हलूं पंहिंजे मैखाने ते। फिलहाल मोटण जी कयूं छो त हिन पके ते बीहण असांजे लाइ खतरे खां खाली न आहे। हिन वक़्तु पुलिस पंहिंजे आपे खां ॿाहिरि आहे। अचो मूंसां। अचो ॿाहिरि, तव्हांखे साहब घुरायो आहे। पहिरियां आए कोले तू खाली जल्दी कर। हल भूख बदा थी लगी आ। अज मानी खाई कई था दो। ए दावत खादा सोली तो हिन जो कैसो कम आ तो बनी। अबे बा तो बनी दे अचकर भी अबे आज साहब के दा तो जा ए कैसो तरीको है दावत आई जा। सदकाज़ न कुर्सी न पलंग न सेज न खत न मुर्गी न चेलो बाकी दावत जाते खाजा ही न तोके दावत हिन सां खाराईंदासीं। हिन सां दोको सदा सद दोको अल्लाह बचाए उस बचाए वलद खांदी तो खान सा सदा सद दोको। बस कर, मां चवे तो बस कर। वडा कुछ ॿुधाइस न। अल्लाह दे खुदा दे लतनाज अबा दे लतनाज बुधाए तो अबा दे बुधाए तो बस रे अबा दे खुदा दे रहमत अबा बस बुधाए तो चा बुधाया बस दे खुदा दे बुधाए तो चा बुधाया पुछो। अरे मु खबर बुधिया तो तू वडो खूंडी वाणो आ। न सदकाज़ या दुश्मन जी चाला मां त पूजा अचे ताली कलाक दिमाग पसंद आ नमाजी माजुआ। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अरे वन बजरो के वठी आ जेस ताईं पे जिक्र पूरो करे। जी सर। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। बजो क्या साहब घुराएगा। साहब भले पुठे दखल लाए छॾ मजू बिड़क भी बाहर कोन कढंदो तंहिं करे सुठो इन में अथई त कूड़ो केसणी चालान कराए छॾ या हथ गढ मुंह त हलियो वञा। करम खान जी मार त परे थी पर करम खान जे कुर्ब वारो हथ भी बर्दाश्त करे कोन सघंदे। अबे अब्बा दे कौन
कूद दे कूद अरे कूद दे अरे बस कर वहां चढ़ो बस कर अब्बा दे कूदा दे ताब ताब धक्क लगना सदी तो निकल दी दा वहां चढ़ो बस कर अब्बा दे की बस क्या उठियो साबत तुम सुधी दुश्मनी कया मां को निकदा बाहर कुत्ते साहब ए धमकी दो रे न साहब न पोजो वदो छा भलो माज़ू आ भलो माज़ू हां ई पदर अदर ई थई अच्छा चई अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर दियो खबर तवा हिते कंहिंजी इजाजत सां आया आहियो सदका से पोसो वदो तंग तई अंदर विजी से दिया सा गद बस कर तू अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह ते पोसो अंदर जे कुतु को अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह कर खबर साहब मां ना तो मां के छडाने जे लाए आयो आया पोड़ा जो हिने के छॾाइण आयो आहीं साहब मिसकीन मानू आयो हे पग मुजी मेर थई तुंहिंजी पग जे करे मां हिक खूनीअ खे छॾे ॾियां हल रे मखुनिया मुकुन कयो हा तो खून कयो आहे माखून कयो मूंखे ख़बर ई न आहे इहा ख़बर मां तोखे ॿुधाईंदुसि साहब रहम कयो सा मिसकीनन जे मथा पोड़ा हल फ़िलहाल तां निकरण जी कर न त हिन सां गॾु तोखे बि न वाड़े छॾियां साहब हींअर त मां वञा थो पर हिन खे हितां वठी पोइ वापसि ॾींदुसि हाणे ॿुधाए जवाब दुख ऐं अज़ियत मां गुज़रण केॾो ॾुखियो हूंदो आहे चाचा हिननि खे कहिड़ी ख़बर त ॾुख ऐं अज़ियत छा हूंदी आहे बाबा अदा खे खून जे इल्ज़ाम में पुलिस वठी वई आहे मां उन्ही परेशानी में आहियां ऐं तव्हां ख़ुशि थी मूं मथां ठठोली पिया कयो मां ख़ुशि कोन थो थियां पुट जेको कुझु न तव्हां कयो आहे उन जे हिसाब जो वक़्तु अची वियो आहे अॼु मजू अंदरि वियो आहे सुभाणे तोखे बि वञी जेल में हणंदा तूं त ख़ुशि थींदे त मां जेल वञा हाँ पर हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ बाबा जब्बार खे जेल में विहारणु एतिरो आसान न आहे जेतिरो तूं सम्झी थो ख़बर आहे मूंखे तूं जेको काबू खान आहे बस बाबा बस हाणे वधीक मुंहिंजो रत न खा कुझु घड़ियूं ख़ामोश थी वई त मां कुझु सोचां तुंहिंजे सोचण मां छा वरंदो जबार पुलिस एतिरो जल्दी मजनू खे कोन छॾींदी मजू खे पुलिस आज़ाद करे या न करे फिलहाल तव्हां पंहिंजो ट्रिको बंदि कयो ईअं न थिए त मजू अॻु में जेल में वेठो आहे ॿियो तव्हांखे मारे मां ई जेल हले वञा असांजो खून तोखे माफ़ आहे बाबा पंहिंजो खून माफ़ करी थो बाक़ी इहा ज़बान बंदि न कंदे बस कईसीं असां बस कईसीं जीअं वणे वतीअ वञी धूड़ पाए मजू खे छॾाई या पाण वञी हुन सां वेही असांजी सिहत ते को बि असरु कोन पवंदो ख़बर आहे बाबा ख़बर आहे जेकॾहिं हिन घर में असांजो लाश पे ईंदो न त तव्हांजी सिहत ते असरु कोन पवंदो अहिड़ा कम ई कोन कया अथई जो तुंहिंजी लाश ते मुंहिंजी अखियुनि मां ॿ ॻोढ़ा वहनि बाबा तूं भल मुंहिंजी लाश मथां नाच कजाई नाच मूंखे ॾुख कोन थींदो फिलहाल तूं पंहिंजी ज़बान खे बंदि रख इहो तुंहिंजो मुंहिंजे मथां थोरो रहंदो मूं त खणी माठ कई ॾिसां त तूं करी छा थो ऐं ॾिसां त तूं केतिरी देरि माठ थो वेही
खौफ न कर परल, खौफ न कर। असां तोखे मारण लाइ नाहियूं आया। हाँ, मुझे रस्ता रोक छो कई अथवा? तो में हिकु ज़रूरी कम आहे। ॻाल्हि कयो। पर ॻाल्हियूं इहे जेके असां जूं आहिनि हिते कोन निबिरनि। इन करे तोखे असांजे ठिकाणे ते हलणो पवंदो। जे न हला था असांखे वधीक मजबूर न कर। मूंखे तुम सां एतबार न आहे। जेकॾहिं मूंखे तोखे मारणो हुजे हा न त हिते ई मारे दफ़न करे छॾिया आहियां। ओॾां पटी हलण जी ज़रूरत बि न हुई। इन करे चवां थो मूं मथां एतबार कर। लॻिया थी ला। खैरा जेसर ॾेखारियो हुजे। सुबुह हलाकू पढ़ो शहर वियो आ, हिन महल ताईं न मोटियो आ, सिज अची मथां लड़ियो आ। अमा आयो हूंदो, मतां होटल ते वरी वेही वियो हुजे। खैरा जेसर ॾेखारियो हुजे। अबा उथ त सही, वञो ॾिसेस त सही, त उते त न वेठो आ पढ़ो। नानी केड़ो पढ़ो? अबा खैरा जेसर ॾेखारियो हुजे। इहो तो वारो बॉम्बी नानू, ॿियो वरी केड़ो पढ़ो। नानी के पुलिस बदी आई हुंदई। अरे अब्बा, तुझे मुंह में गुलाब एड़ियूं वायूं कढंदो रह। ओहो, पाण मुरादियूं मायूं इजे ॼाण दुकान ते आयूं, कंगड़ ठूठन में पायूं इजे ॼाण दुकान ते आयूं। अचे वई असांजे फटन ते लूण बुरकण जे लाइ। जेकॾहिं तूं बि कंहिंजे फटन ते मरहम रखी न त पोइ तोखे दिलासा ॾियण लाइ केर न अचे। कोन खपन तुंहिंजा हे कूड़ा दिलासा। हा, खैरा जेतिरा ॾेखारियो हुजे। मां ईअं तो वांगुरु मोथाजड़ी न आहियां। 5 महीननि खां मुड़ुस गुम थी वियो थी, अञा ताईं सारा ई न लधी अथसी। अम्मा, मासी जन्नत चवे थी त मरे त वञी ॿियो मुड़ुसु कयां, सो जांच कीअं कंदसि? छोरी, ये पंहिंजा रस मूंखे न ॾे। दिलि में बिलियूं पाण खे थई ॿिए मुड़ुसु करण लाइ, ऐं ॾोह वरी मूं मथां पई ॾी। माई हाणे कंहिंखे गिदड़ हिन जा ॿिलियूं हिन, तूं असांजी जिंद छॾ। हा, खैरा जेसर ॾेखारियो हुजे। अॻई मूंखे मथे में सूर आहे त हाणे डंडो मथो न फाड़े रखाए तुंहिंजो। हाणे फाटना वञा थी ॾिस जाए वेठी तो वारे खगे खे बि मारे पूरे छॾींदा। उन्हनि जे हॾनि जो सुरमो बि तोखे न मिलंदो। हल हाणे हल। अरे अब्बा, उथो तूं वञ त सही, ॾिसेस त सही वञी। हिकिड़े खे अॻई पुलिस पकड़े वई आ, वरी जे ॿिए खे बि विहारे छॾियऊं त हिन घर जो गाॾो कीअं हलंदो। खैरा जेसर ॾेखारियो हुजे। जे राति ताईं पढ़ो नथो पहुचे त वञा त सही, वञी को रहिस जो दर त खड़कायां। अम्मा, अलाह कंदो त बाबा अची वेंदो ऐं बचाए खे बि छॾाए ईंदो। खुदाए कंदो अमड़े, खुदाए कंदो। खैरा जेसर ॾेखारियो हुजे, न त बाखे तई हो खौफ आ त छोरे सां गॾु हिन पोढ़े खे बि न पुलिस विहारे छॾे। रोड़ा टंगुनि जो पाणी सुकाए छॾियो अथई। हाणे मक़सद जी ॻाल्हि कर त मां वापसि घर मोटां। परल पेरे वाढी एतिरो जल्दी थकिजी पए, ईअं त थी कोन थो सघे। कानू, अञा अधु पंधु पियो आहे, मंज़िल मारे ॻोठ बि पहुचणो आहे। तूं मक़सद जी ॻाल्हि कर त मां वापसि घर मोटां। परल, तोसां हिकु सौदो करणो आहे, सो बि कंहिंजे सिर जो सौदो। घणो इहे कम मूं छॾे ॾिना आहिनि। परल, सॼी ज़िंदगी धिकनि ऐं थाॿनि में गुज़ारणु चाहीं थो छा? कानू, मामूली कमु छॾे हाणे मां को वॾो हथु हणणु थो चाहियां। 5,000 ते परल हाणे विकामण छॾे ईंदो आहे। ॿुध, घणे जो हथणु चाहीं थो? घटि में घटि लख जो। भला ॿुध, जेकॾहिं 10 लखनि जा 4 हिसा कजनि त हुन मां तोखे घणो मिलंदो? हाँ? कानू, 2.5 लखनि जे ख़ातिर त मां पंहिंजे सॻे पीउ खे बि कुहाए छॾियां। ॻाल्हि कर, तुंहिंजो मौत आयो आहे। रईस दिलावर खान ऐं हाकिम खान जो सिर लाइण चाहियूं था, जिन असां सां धोखो करे असांजा 10 लख फबाया आहिनि। 10 लख। ओए, मूंखे छा करणो पवंदो?
पूरी जांच लही ॾींदे, पूरी जांच। कॾहिं ऐं कहिड़े वक़्तु उन्हनि जे घर में खिड़ी जो पूरो सफ़ायो कयूं ऐं असांजे साम्हूं का बि रुकावट न अचे। कम पूरे थियण जा तोखे 2.5 लख मिलंदा, पूरा 2.5 लख। खनो मां जे सचाईअ ते चढ़ां, दिलावर खान त छा उनजो पूरो ॻोठ ई कुहाए छॾियां। तोखे सचाई करणी पवंदी 2.5 लखनि ख़ातिर। खनो इहा ई मूंखे ज़मानत घुरिजे त आया तव्हां कम थियण खां पोइ मूंखे पैसा ॾींदव। पर न, तोखे मुंहिंजी ज़बान ते एतबार करणो पवंदो, छो त तोखे ख़बर आहे खानू पंहिंजो सिर त कटाए सघे थो, पर पंहिंजी ज़बान तां कॾहिं बि फिरी नथो सघे। हा, खानो जो एतमाद खटणो पवंदो। हेॾां दिलावर खान खे माराए खानूअ खां पैसा वसूल कया ऐं पुलिस जे हथां खानूअ खे माराए उन्हनि खां पैसा वसूल कया। तॾहिं ई मुंहिंजी कमीणी कुख भरबी ऐं बाक़ी ज़िंदगी सुखी गुज़रंदी। पोइ छा पियो सोची परियल? ॾिस न खानो, दिलावर खान जहिड़ो मुहबती माण्हू अॼु ज़बान तां फिरी सघे थो, त पोइ मां तव्हांजी ज़बान ते एतबार कीअं कयां? जेकॾहिं तोखे मुंहिंजी ज़बान मथां एतबार नाहे त पोइ इहो सौदो बि तोसां नाहे परियल। इन जे लाइ मां कंहिं ॿिए जी चूंड कंदुसि। ठीकु आहे खानो, मां तव्हांजी ज़बान ते एतबार कयां थो ऐं पकी ख़बर खणी अची तव्हांखे ॿुधाईंदुसि उन ई ॾींहुं तव्हां ॻोठ जे मथां हला कजो। ठीकु आहे खानो, दिलावर खान जो त सफ़ायो थी वेंदो, पोइ छा तव्हांखे पैसा हथ अचनि या न अचनि, मां पंहिंजे हिसे जो मालिक। घबरा न परियल, घबराए न। दिलावर खान जे कम थियण सां तोखे तुंहिंजा पैसा ॾींदासीं, पोइ फल छो न असांखे उतां खाक जो ढेर नसीब थिए। तव्हांजो पको ठिकाणो जिते मां ख़बर खणी अचां? असां तोखे हिते ई मिलंदासीं, हिते। पर तूं जांच पकी करे ईंदे। जेकॾहिं पहिरें चकर नाकाम हुयासीं न त दिलावर खान असांखे ॿियो मौक़ो कोन ॾींदो। खानो तव्हां पंहिंजा कात कुहाड़ा तिखा रखो, उन ॾींहुं ई तव्हांखे ख़बर ॾींदुसि जो तव्हांजे अचण खां पोइ दिलावर खान हिकु कदम बि चुरी न सघंदो। ठीकु आहे परियल, असांखे तुंहिंजे उन ॾींहं जो इंतज़ारु आहे। अकबर, परियल खे ॿाहिरि ताईं छॾे अच। न खानो न, मां पाणी हले वेंदुसि। किथे वाट भुलिजी न पई परियल, ऐं तोखे रुलणो न पइजी वञे हिन ऋण में। खानो परियल पहिरें वाटी हितां जे हर पंध ऐं घस जो सूंहुं आहे, तव्हां तकलीफ़ न कयो, चङो पाण सभु सणाई। असां तुंहिंजे इंतज़ार में हिते ई वेठा रहंदासीं। खानो बेफ़िक्र रह, मां तमामु जल्द पूरी ख़बर खणी तोड़ पहुची वेंदुसि। परियल सिर्फ़ हिकु चकर इहा ख़बर खणी पोइ ॾिस त खानू खरदमाग दिलावर खान जे घर मथां कीअं थो क़यामत बर्पा करे। हाँ करम खान, हमरा कुछ बोलियो या न? वॾा छोरो चमड़ो आहे चमड़ो, मारे मारे फिटो था कयूंसि पर लफ़्ज़ बि पुछे कोन थो। करम खान कीअं बि करे छोरे को सची कराए। वॾा मरी पवंदो छोरो मरी पवंदो पर सची कोन कंदो। न, हरगिज़ न, इनकार बदल जी मुझे आदत नहीं। पूरी ताकत इस्तेमाल कर। ठीक है वॾा, एक चक्कर वरी कोशिश करिया थो। कोशिश न, छोरे खे एतिरो तमाम जे सची न बि करे त सॼी उमिरि लाइ खरी माज़ूर थी खट ते वेही रहे। ठीक है वॾा,
ईअं ई थींदो। सर इहो सरासर ज़ुल्म आहे। तव्हां खां बेॾो ई मथां एतिरो ज़ुल्म कराए नथा सघो। जब्बार मूंखे ख़बर आहे त मज्जू केतिरो बेॾोही आहे। उनजी सफ़ाई पेश करण जी तोखे ज़रूरत न आहे।